जीअं त अॼु मां हिते आयुमि मुंहिंजी वरी दिलि ख़ुशि थी। अच्छा, हर माण्हू जेको सोशल आहे या जेको सोचे थो ॿिए जे लाइ, हिकिड़ी तमामु बहितरीनु सोच आहे त असां पंहिंजे माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां उन्हनि जी असां हेल्प कयूं या मदद कयूं। ये सोच ई हिकु बहितरीनु सोच आहे। उन में भले आर्टिस्ट हुजे या केरु ग़रीब हुजे या अमीर हुजे या फ़क़ीर हुजे या को साहिब हैसियत हुजे, असल में सोच ई इहा हिकु बहितरीनु आहे त असां कहिड़े तरीक़े सां पंहिंजे माण्हुनि जी हेल्प कयूं, मदद कयूं। इहो इन ते पाण हिकिड़ी तंज़ीम जोड़ण ई हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। मतिलबु ही तमामु सारा जो उहो अमल आहे त असां मिली करे माना नेकीअ जे कम खे वधायूं। कुझु अहिड़ा माण्हू बि ईंदा आहिनि जेके पहिरियों त उहे पंहिंजे घर में सुठो भलो कमाईंदा आहिनि, आख़िर में उहे बीमार थी वेंदा आहिनि या उन्हनि जे माली हालात घर जा कमज़ोर थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे सपोर्ट करण वारो कोई न हूंदो आहे। त अलाह साईं बि इंसाननि खे इन जे लाइ पैदा कयो आहे त उहे इंसाननि जे कमु अचनि। अलहमदिल्ला मां ही तव्हांजो कमु ॾिठो, इहो तमामु बहितरीनु कमु आहे ऐं अलहमदिल्ला असां कुझु थींदो असां तव्हां सां ताउन कंदासीं। इनशाअल्लाह मुंहिंजो बि मक़सदु इहो साॻियो ई आहे त असां जेको आहे इंसानियत जी ख़िदमत कयूं। अलहमदिल्ला इन में असां सभु करूं। असांजो अलहमदिल्ला तव्हां कमुकार ॾिसो, तव्हां शिकारपुर जो हुजे, घर हुजे, घर हुजे, जिते बि हुजे, अलहमदिल्ला असां पंहिंजे कम खे जारी रखियो आहे। अलहमदिल्ला मुंहिंजी सोच त इहा आहे त मां पूरी दुनिया ते हिन कम खे फैलायां ऐं ग़रीब माण्हुनि जी मिसकिननि जी मदद कयां। अलहमदिल्ला अलाह साईं असांजी मदद करे थो। असां जेतिरो थी सघे थो अलहमदिल्ला पंहिंजे हिसाब खां वधीक साईं असांखे जेको आहे सो तरक़ी ॾिए। माण्हुनि जे कमु अचूं था, माण्हुनि जी ख़िदमत कयूं था। वधीक अलाह साईं इहा दुआ बि आहे त रब साईं असांजा इरादनि खे, असांजे जेका कोशिशि आहे, जेका असांजी इहा काविश आहे, जेके अलाह साईं पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल करे त असां पूरी दुनिया में इंसानियत जी